अवां एक खैरपुर जा मनाज़िर ॾेखारे रहिया आहियूं जेके जिस्काणी ॻोठ जा आहिनि जेको कोड़ी जी किले खां थोरो अॻिते आहे जेको नवाबशाह रोड वेंदो आहे उन रोड जा मनाज़िर आहिनि हर तरफ़ पाणी सां भरियो पियो आहे ईअं लॻी रहियो आहे कंहिं सैलाब में बीठा आहियूं कंहिं दुॿे में बीठा आहियूं कंहिं वॾी कंहिं नहर में बीठा आहियूं हे ॾिसी सघो था तव्हां हर जॻह ते एॾो पाणी बीठो आहे हर घरनि जे अॻियां पाणी बीठो आहे का जॻह न आहे बचियल हर तरफ़ पाणी पाणी आहे ख़ुदा ताला रहमत आहे फरमाए हे ॾिसी सघो था रोड जे बराबरि में ॻोठ सभु तबाह थी चुका आहिनि सभिनी जी जायूं किरी चुकियूं आहिनि एतिरी जॻह न आहे जो माण्हू किथां वञी सघे तक़रीबन जायूं किरी चुकियूं आहिनि बाक़ी पकियूं जायूं जेके आहिनि उहे तक़रीबन ख़तमु थी चुकियूं आहिनि ॻरी चुकियूं आहिनि कंहिं महिल बि किरी सघनि थियूं किरण जा अभाव आहिनि ॾिसी सघो था पाणी हर तरफ़ पाणी बीठो आहे हीअ रोड वारा मथियां इलाइक़नि में पाणी आहे जो तव्हां ॾिसी सघो था उते माना थोरो पाणी आहे बाक़ी तव्हां जीअं हेठि लहंदा वेंदव यानी ज़मीनी इलाइक़नि में वेंदव त हर तरफ़ पाणी आहे ॻोठ सभु विरहाए मेन रोड आहे जेको मेन रोड जेको आहे रोड ते केॾो पाणी बीठो आहे हे ॾिसी सघो था तव्हां हीअ मेन रोड जा मनाज़िर तव्हां ॾेखारिया जिस्काणी ॻोठ खां हे ॾिसी सघो था हे ॾिसो हे तव्हां लॻे थो त को दरियाव आहे या को समुंड आहे या कंहिं परे खां का नहर आहे या का नदी आहे पर हीअ ज़मीन आहे ज़मीनी इलाइक़ा आहिनि जिते हर तरफ़ पाणी पाणी आहे हे रोड जा मनाज़िर आहिनि हीअ रोड खां तव्हां ॾिसी सघो था रोड जा कहिड़ा मनाज़िर आहिनि त पर जेका तव्हां हेठि ॾिसंदव त हर तरफ़ ॿोड़ अची चुकी आहे ऐं मक़ामी माण्हू जेके सभु हिक जॻह खां ॿिए तरफ़ वञी रहिया आहिनि ऐं वञण जे लाइ बि रस्ता तक़रीबन माण्हुनि जा कटिजी चुका आहिनि ख़ुदा ताला रहमत आहे फरमाए ॾिसी सघो था हे नवाबशाह खां गाॾियूं अची रहियूं आहिनि जेके वञी रहियूं आहिनि सखर जी तरफ़ सखर ऐं नवाबशाह वञण वारो त रस्तो जेको आहे विच ते जेको खैरपुर खां विच ते रस्तो आहे उहो आहे जिस्काणी ॻोठ हे तव्हां ॾिसी सघो था केॾो पाणी बीठो आहे हे रोड जा मनाज़िर आहिनि रोड ते एतिरो पाणी बीठो आहे रोड जी साइड खां हेठि ते तमामु घणो पाणी बीठो आहे